और इस्लाम जी पहिरीं सदी में मोहम्मद बिन कासिम कहिड़ी शइ जी दावा ॾिनी, दावत जेका पेश कई है वह कहिड़ी शइ जी, यकीनन खालिसतन कुरान हदीस जी छाजी बिना ते अञा तकलीफ़ जो रुझान कंहिं दुनिया के तस्वर में मौजूद न हो। भाइरो हियो मुबारक दौर हो जंहिं दौर में सरजमीन सिंध में इल्म जो एक इंतहाई बेहतरीन रुझान कायम थी चुको हो। जेकॾहिं इस्लाम की तारीख़ के ऐं सिंध की तारीख़ के असां ॻोल्हे करे ॾिसंदासूं, असांखे अनोखा वाक़िया ऐं हैरत ज़दा वाक़िया मिलंदा। सरजमीन सिंध इस्लाम के एतबार से कहिड़ी तरह अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन खे मुबारक बनायो आहे ऐं छा कैफ़ियत आहे जंहिंजी बिना ते हिन खे बाबुल इस्लाम चयो वञे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अज़्ज़ व जल्ल फ़ी मकानिन आख़र ज़ालिक बिअन्न अल्लाह लम यकुन मुग़य्यिरन निअमतन अनअमहा अला क़ौम हत्ता युग़य्यिरू मा बिअन्फुसिहिम व अन्न अल्लाह समीउन अलीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वला हौल वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। मुख्तसर हम्दो सना दुरूद सलात के बाद हर जिंदा दिल ऐं सुजा कौम पंहिंजे असलाफ की तारीख़ के याद कंदे उन्हनि जे बेहतरीन नक्श कदम ते हलंदी आहे, उन जी पोइवारी कंदी आहे। इस्लाम की अज़ीम तारीख़ ऐं इस्लाम की सकाफ़त, उन्हीं की अहमियत ऐं ज़रूरत यो इंतहाई अहम तरीन मौजू है। ऐं उन्हीं सां गॾोगॾु असांजी सिंधी कौम, सिंध की तारीख़ हकीकत पुछो एक इंतहाई तफ़सीली मौजू है। लेकिन जियां त मुझो असल मौजू इस्लाम की सकाफ़त, उन्हीं की अहमियत ऐं ज़रूरत है, इख़्तिसार सां ॿुधाईंदो हलां त सिंधी कौम ऐं सिंध की जेका तारीख़ है उन्हीं के इस्लाम की सकाफ़त से इंतहाई गहराई हासिल है। सकाफ़त की जेका लस्सी माना है तहज़ीब व तमद्दुन, लिबास, कंहिंजी रहणी सहणी, उथवै, माशरती ऐं मईशती जेका ज़िंदगी है, इन्हीं तमाम मजमूए के नालो सकाफ़त है। इस्लाम की सकाफ़त असांखे कहिड़े अंदाज में समझायल है। इस्लाम ऐं दीन इस्लाम जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त के नज़दीक इंतहाई महबूब तरीन, इंतहाई प्यारो दीन है, उन्हीं जो मेन मकसद यो है इंसानियत के बेहतरीन तहज़ीब समझाई वने, इंसानियत के बेहतरीन तौर तरीक़ा, बेहतरीन सलीक़ो समझायो वने। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जै दौर में पान मबूस किया वजन था, जेकॾहिं इंसानियत के तारीख़ के ॾिसजे त कैफ़ियत यह है वतुरुक़ल ईमान क़द आफ़त आसारुहा व वहनत अरकानुहा व जुहिल मकानुहा फ़शय्यद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालिमहा मा शफ़ा व शफ़ा फ़ी कलिमत तौहीद मन कान अला शफ़ा। यानी सैयदुर रसूल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं अचनि था तो उन्हीं वक्त ईमान नाले का भी शय ना है। बज़ाहिर इंसान इंसानियत के रूप में हुआ, लेकिन इंसानियत इंतहाई गुम थी चुकी है। इंसान में हैवानियत ऐं दरिंदगी इंतहाई ज्यादा
ऐं जहालत इंसान जे मथां इंतहाई ज़्यादा अची चुकी हुई। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कलमे तौहीद जे ज़रिए हिकु अहिड़ो शख़्स जेको जहन्नम जे किनारे ते पैतल वारो हो, उन जहन्नम जे किनारे खां वापसि करे उन खे जन्नत जो राही बनायो आहे। बल्कि अल्लामा इब्न क़य्यिम रहमहुल्लाह हिकु इंतहाई बहितरीन तौजीह में इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी तफ़सीर कंदे लिखनि था, लियुख़रिजा इबादल्लाहि मिन इबादति इबादिल्लाहि इला इबादति रब्बिल इबाद। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जंहिंजी बिआसत जो अहम तरीन मक़सद इंसान के बेहतरीन तरीक़ो ऐं सलीक़ो समझाइणो, लेकिन उन तहज़ीब जो मेन महवर ऐं मक़सद ई आहे, उन जी पहिरीं बुनियादी इब्तिदा ऐं शुरूआत ई आहे हिन इंसान खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे बंदगी जे तरफ़ इन इंसान खे सॼो वञे। फरमाइनि था तव्हां त इन दीन इस्लाम जे ज़रिए इन मुस्लमाननि खे इंसाननि खे इंसानियत जे बात खां कढी करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बंदगी जे तरफ़ दावत ॾिनी वञे। ऐं सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभ खां पहिरीं पाण इहो अमल कनि था, अत्तौहीद अव्वलन, इंसान खे सभ खां पहिरीं जेको सबक़ सम्झायल आहे, पहिरियों सलीक़ो सम्झायो वञे थो, गैरनि जे दरनि तां कढी करे अकेले अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ दावत तौहीद पेश कई वञे थी। इस्लाम जी तारीख़ में सुनहरी वाक़ियात असांखे एतिरा ॾिसण में ईंदा। हिकु साहबी रसूल आहिनि, अञा मुस्लमान न आहिनि था, कुफ्र जे दौर में आहिनि, पाण जे अॻियां अचनि था, पा फरमाइनि था साथी भला एतिरो ॿुधाए हिन वक़्तु दुनिया जे धरती ते रहंदे तूं केतिरनि इलाहनि जी पूॼा करे रहियो आहीं? चवणु लॻो सभु आहिनि, ऐं जेके ॾुख ऐं सुख जा इलाह आहिनि टोटल मिलाए करे मुंहिंजे नज़दीक 17 महबूद आहिनि। उन में सित्तुन फिल अर्ज़े व वाहिदुन फिस समाए, जंहिंमें 6 अहिड़ा आहिनि जेके रोए ज़मीन ते रहनि था, जेके धरती ते रहनि था। जहिड़ी तरह असांजी हिन मुशरिक क़ौम मुश्किल कुशाई जे लाइ कंहिं हिकिड़े खे पुकार करे रखियो आहे, सुख जो साथी कंहिं ॿिए खे बनाए करे रखियो आहे, रिज़्क़ ऐं औलाद जी निस्बत कंहिं टे जे तरफ़ कई वञे थी, अख़्तियारात कंहिं चौथे जे तरफ़ न वञनि था। उहो बि चवणु लॻे थो मूं 6 ज़मीन में अहिड़ा पंहिंजा महबूद बनाए करे रखिया आहिनि, लेकिन वाहिदुन फिस समाए, हा उन्हनि में हिकु उहो महबूद आहे जेको अर्श अज़ीम जो मालिक आहे। पा फरमाइनि था एतिरो भला ॿुधाए इन तमामु महबूदनि में जॾहिं तो ते ॾुखियो मरहलो पेश अचे थो, जॾहिं मुश्किल में फासी पवी थो, जॾहिं कंहिं आफ़त में अचे थो, तॾहिं तोखे इन मुश्किलात मां छॾाइण वारो केरु आहे? तॾहिं फरमाइण लॻो उन वक़्तु मूंखे मुसीबत मां छॾाइण वारो उहो महबूद आहे जेको महबूद बरहक यानी अर्श अज़ीम जो मालिक आहे। पा फरमाइनि था साथी त पोइ अकेली उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बंदगी कर। सैयदना तुफ़ैल बिन अमर अद्दौसी रज़ी अल्लाह तआला अन्हु, अहिड़ी तरह सैयदना ज़ुमाम बिन सालुबा रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रात सहाबा जा इंतहाई डिटेल ऐं तफ़सील सां वाक़ियात पेश आहिनि। सैयदना ज़ुमाम बिन सालुबा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन उन साॻी कुफ्र जे दौर में जॾहिं अञा बुत पुरस्त आहिनि, जंहिं टाइम ते जेके साहिर जा अल्फाज़ आहिनि, जेके साहिरीअ जादू जे मुतालिक़ धागा फीणा वग़ैरह आहिनि, उन्हनि जो इंतहाई माहिर आहे। जॾहिं खेसि ख़बर पइजे थी मक्कतुल मुकर्रम में हिकु शख़्स आहे जंहिं इहा दवा बनाए करे रखी आहे त अल्लाह जो रसूल आहे, सैयदना ज़ुमाम बिन सालुबा अचनि था ऐं पाण खे फरमाइनि था ऐं शख़्स मूंखे ख़बर पई आहे तूं ते कंहिं शइ जो असरु पियल आहे, शायदि तूं चरियो आहीं, शायदि तो ते कंहिं जादूगिरी जो असरु आहे ऐं इन शइ में मुंहिंजी इंतहाई महारत आहे। पाक सल्लम जिन सैयदना ज़ुमाम बिन सालुबा जे अॻियां जेका दावत रखी आहे सही मुस्लिम जी रिवायत आहे। पाक फरमाइनि था इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। हदीस जा अल्फाज़ आहिनि, सैयदुर रसूल अञा पंहिंजे ख़ुतबे खे शुरू कयो आहे, दावत तौहीद जा पहिरियां अल्फाज़ न शुरू थियनि था। सैयदना ज़ुमाम फरमाइनि था ऐं अल्लाह जे रसूल आयत अलैहि मरारन, वरी ॿिए दफ़ा मूं ते दोहरायो। पाण पंहिंजे अज़ीम ऐं पुरतासीर अल्फाज़ खे वरी पाण पेश फरमाइनि था, साईं 3 दफ़ा चओ,
पान 3 दफ़ा अञा सिर्फ़ खुतबे जे अल्फाज़ के पान दोहराइनि था। सही मुस्लिम जी रिवायत है, सैयदना ज़ुमाम बिन साल वो फरमाइनि था, लक़द बलगना नाऊसल बहरे औ कामूसल बहरे। ऐं अल्लाह जा हबीबा, तव्हांजा लफ़्ज़ एतिरा पुरतासीर आहिनि, प्यारा अल्फाज़ आहिनि, जो ये प्यारा अल्फाज़ मुझे दिल जे दरिया जे कुन ते पहुची चुका आहिनि। इन अल्फाज़ में चाहे अल्फाज़ जी इब्तिदा जेका शुरुआत है वो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तौहीद सां शुरुआत थिए। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसानियत के इस्लामी सकाफ़त समझाइण जे लाइ सब खां पहिरीं दावत तौहीद पेश कई आहे। ऐं भाइरो, उन सां गॾोगॾु तहज़ीब तमद्दुन, इंसान हिक ॿिए सां कहिड़े अंदाज़ में रहे, इंसान जी चाल ढाल छा हुजे, इंसान जी लिबास जी कैफ़ियत छा हुजे, उन जी माशरती ज़िंदगी कहिड़ी कैफ़ियत में हुजे, उहे अल्लाह जा प्यारा हबीब जंहिंजे मुतालिक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे हुकुम फरमायो आहे, वलकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। जेकॾहिं प्यारे पैगंबर जो पंहिंजो पाण खे उम्मती सराहण चाहीं तो अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सीरत में तुंहिंजे लाइ इंतहाई उसवा मौजूद आहे। उन उसवा तौर तरीक़े में प्यारे पैगंबर जी सीरत, लिबास जी कैफ़ियत में प्यारे पैगंबर मदीना मुनव्वर जे गलियन में कहिड़े अंदाज में हलंदड़ आहिनि। हदीस जा अल्फाज़ आहिनि, मंझंदि जो वक़्तु आहे, मक्की ज़िंदगी आहे, अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर जॾहिं पहुचनि पिया, हदीस जा अल्फाज़ आहिनि, वहादा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकन्नियन रासहु। पाण अचनि था सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मथो मुबारक जेको आहे कपड़े सां बंधियल आहे, मथे ते जेको रुमाल रखियल आहे, मथो पाण जो पगड़ी सां पाण बंधियल आहे, यानी पाण खुले मथे हलिया न आहिनि। ऐं मदीना शरीफ़ में जेका हलण जी पाण जी कैफ़ियत आहे, साहब फरमाइनि था एतिरे क़दुरु शर्म हया वारा आहिनि। पाण सल्लम जिन जॾहिं मदीना शरीफ़ में हलंदा हुआ, ईअं महसूस थींदो हो गोया के पाण के मथां जगह खां हली रहिया आहिनि, यानी सीनू ऐं छाती खोले करे, गर्दन खुला मथे खणी करे, कंध के मथे खणी करे न, बल्कि इंतहाई शर्म हया ऐं पंहिंजे कंध मुबारक खे झुकाए करे हलंदा हुआ। बल्कि एतिरे क़दुरु साहब फरमाइनि था, कंहिं कुंवारी खे पंहिंजे उन कुंवारपण जे वॻे में, लिबास में एतिरो हया न हुजे जेतिरो इंसानियत जे सरदार खे पाक सल्लम सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हूंदो। ऐं मईशती ज़िंदगी में पाण जी कैफ़ियत छा आहे? कॾहिं मदीना शरीफ़ में हली रहिया आहिनि, मासूम ॿारड़ा आहिनि, उन्हनि ते पाण सलाम कनि पिया, कॾहिं कंहिं यतीम जे मथे तां पाण हथ फेरीनि पिया। हज़रात साहब फरमाइनि था, हिकु ॿुढड़ी औरत आहे ऐं असांजे नज़रनि में उन जे अक़ल में का शइ हुई, यानी ज़्यादा अक़लमंद बि न आहे, पर पूरी इंसानियत जा सरदार आहिनि। जॾहिं औरत पाण खे सॾे थी, पाण वञनि था ऐं उन जे दुनियावी जी उन ज़रूरत खे पाण पूरो फरमाइनि था। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन फरमाए थी, पाण जे घर जी कैफ़ियत छा आहे? कान यख़्सिफ़ु नालहु, पाक सल्लम जिन पंहिंजे जुती खे सिधो पाण करे वठंदा हुआ। जेकॾहिं किथां टुटल आहे उन खे सिबी वरितो आहे, पंहिंजे कपिड़े खे दुरुस्त कंदा हुआ। व यअमलु बियदैहि कमा यअमलु अहदुकुम, पंहिंजे घर अची करे घर जा कमकार अहिड़ी तरह कंदा हुआ जहिड़ी तरह हर को शख़्स पंहिंजे घर जा कमकार कंदो आहे। ऐं मेहमान नवाज़ी जी केतिरे क़दुरु आज़मत आहे, केतिरे क़दुरु कैफ़ियत आहे। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन फरमाइनि थियूं, टे चंड थी वेंदा हुआ घर में, कॾहिं बाहि ॿरंदी कोन हुई, रद बचाव जे लाइ कॾहिं बाहि ॿरी न आहे। लेकिन इन सब जे बावजूद जेकॾहिं को मेहमान अची वञे थो ऐं उन सां गॾोगॾु कंहिं साथी ऐं कंहिं दोस्त हज़रात सहाबी तोहफ़ो मोकिलिनो आहे, हदियो मोकिलिनो आहे, पहिरीं उन मुसाफ़िर खे प्यारियो आहे, पहिरीं उन शख़्स खे प्यारियो आहे, ऐं आख़िर खां आख़िर में पियण वारा सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण ख़ुदि आहिनि। भाइरो, इहा इंतहाई बहितरीन तहज़ीब जंहिंजे मुतालिक़ सैयदा ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा इस्लाम जे शुरूआती दौर यानी मक्की दौर में जॾहिं पा फरमाइनि था, ज़म्मिलूनी ज़म्मुलीनी, मुंहिंजे मथां चादर ओढ़ायो, पा फरमाइनि थी सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला फरमाइनि थियूं, कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा इन्नक लतसिलुर रहिमा व तहमिलुल कल्ला व तक्सिबुल मादूमा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे कॾहिं ज़ाइ कोन कंदो। छाजी बिना ते जो तव्हां मुसाफ़िरनि जे लाइ इंतहाई बहितरीन उन खे मुहैया कंदड़ आहियो,
आसानी मुहैया कंदड़ आहियो। तव्हां शख्स उहे अज़ीम शख्स आहियो जेके बेवाहन ऐं यतीमनि जे लाइ इंतहाई बहितरीन हमदर्द आहियो। लिहाज़ा तव्हांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त कॾहिं हम ज़ाहि करे कोन थो सघे। ऐं भाइरो, इहो इंतहाई बहितरीन सबक़, इहा इंतहाई बहितरीन तहज़ीब पाण पंहिंजे साथियुनि खे इंतहाई बहितरीन अंदाज़ में सम्झाइनि था ऐं हज़रात सहाबा पहिरीं टाइम ते उन शइ ते अमल कनि था। ऐं इहे साॻी अल्फाज़ यानी जेके सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जिन पास सल्लम जे मुतालिक़ चया आहिनि, इब्नु दगिना हिकु काफ़िर शख़्स आहे, मक्की शख़्स आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे मुतालिक़ साॻी अल्फाज़ उन चया आहिनि, ऐं अबू बकर तूं मको छॾे करे न वञ, तो जहिड़ा शख़्स जेके आहिनि उहे मको छॾे करे कॾहिं न आहिनि वेंदा, तूं इंतहाई अज़ीम तरीन शख़्स आहीं। इहे साॻी अल्फाज़ इब्नु दगिना सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे मुतालिक़ ॻाल्हाया। भाइरो, हज़रात सहाबा इन तहज़ीब खे कहिड़े अंदाज़ में क़बूल फरमायो, कहिड़ी तरह उन्हनि जी चाल ऐं ढाल आहे। माशरे में हलंदे उन्हनि जी केतिरे क़दुरु कैफ़ियत आहे। एतिरे क़दुरु सभ खां पहिरीं दावत तौहीद जे एतबार सां उन्हनि तौहीद जो सबक़ कहिड़े अंदाज़ में सम्झो आहे। सैयदना अमर इब्न जमूह रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन सहाबी रसूल आहिनि, जेके वॾी उमिरि जा सहाबी आहिनि, काफ़ी देर खां पोइ मुस्लमान थियनि था, लेकिन उन्हीं जो पुटु आहे मुआज़ इब्न अमर, जेके पीउ खां अॻु में मुस्लमान थी वञनि था। दावत तौहीद खे पहिरीं सम्झी वञनि था, लेकिन छा आहे इहा दावत तौहीद पीउ खे कहिड़े अंदाज़ में सम्झाई वञे। हिकु साथी आहे सैयदना मुआज़ इब्न जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन ऐं चंद साथियुनि खे वठी करे अमर इब्न जमूह, जेको हिकु बुत पुरुष आहे, ऐं सिर्फ़ बुत पुरुष न आहे, उन बुतनि खे सांढे करे पाले करे पंहिंजे घर में रखंदड़ हो। राति उन खे निगहबानी करे रखे थो ऐं ॾींहं जो उन जी पूॼा करे। संस पुटु मुआज़ आहे ऐं सैयदना मुआज़ इब्न जबल ऐं चंद अफ़राद गॾिजी करे राति जे पेट में उन बुत खे घरां कढनि था ऐं ॿाहिरि कंहिं किचरे ते रखी छॾीनि था। 2-4 ॾींहं कनि था। सैयदना अमर इब्न जमूह इंतहाई नाराज़ थिए थो, बिला आख़िर इन कैफ़ियत ते पहुचे थो। हिकु राति हिकु कुहाड़ो खणी करे उन बुत जे कंध में लटकाए छॾे थो ऐं चवणु लॻो, मूंखे त ख़बर नाहे तोसां इहो हशर केरु करे थो। हाणे जेको बि तुंहिंजो हथु लाहे, तोखे हथु लाहे, इहो कुहाड़ो तुंहिंजे कंध में आहे ऐं तूं पाण उन जी पिटाई करे छॾ। लेकिन छा आहे, राति जे पहर में सैयदना मुआज़ इब्न जबल, मुआज़ इब्न अमर ऐं चंद साथी उन साॻी बुत खे खणनि था, ॿाहिरि वञनि था, कुझु खे टोड़ीनि था। टोड़ खां पोइ हिकु मुर्दार कुतो आहे, उन सां गॾु ॿधी करे हिकिड़े खूह में लटकाए छॾीनि था। सैयदना अमर इब्न जमूह रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन जॾहिं सुबुह जे पहर में इन हशर खे ॾिसनि था, दिमाग़ ठिकाणे अची वञे थो। जेका शइ, जेको माबूद पंहिंजी हिफ़ाज़त पाण न करे सघे, जेको पंहिंजो पाण खे बचाए न सघे, उहो मुंहिंजो मुश्किल कुशा कीअं थी सघे थो। उहो मूंखे नफ़ो कहिड़ी तरह ॾेई सघे थो। पुट जे बहितरीन तदबीर जी बिना ते पीउ मुस्लमान बणिजी वञे थो। यानी हज़रात सहाबा जेको सबक़ सम्झो आहे, उन सबक़ खे पोयनि ते अहिड़ी तरह पहचाइनि था। ऐं पाकीज़गी नस्ल जे एतबार सां, तज़कियतुन नस्ल जे एतबार सां इहा कैफ़ियत आहे। सैयदना मुआज़ इब्न मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो तफ़सीली ऐं इंतहाई डिटेल सां वाक़ियो मौजूदु आहे, जंहिंखां ज़िना थी वञे थो, गुनाह थी वञे थो। अल्लाह जे हबीब जे अॻियां चए थो, तहिरनी या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे हबीबा मूंखे बसि इन जुर्म खां पाक करियो, मूंखे जुर्म खां पाक करियो। पाण मुख़्तलिफ़ अंदाज़ में पुछनि था, बिला आख़िर फरमाए थो, ऐं अल्लाह जे रसूला मूंखे इन गुनाह खां पाक करियो, मूंखां गुनाह थी चुको आहे। बिला आख़िर खेसि रजम कयो वञे थो। हदीस अल्फाज़ आहिनि, अञा चंद ॾींहं गुज़रिया आहिनि, उहा औरत अची वञे थी जंहिं औरत सां ज़िना थियल आहे, तहिरनी या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जे हबीबा अॼु दुनिया जो अज़ाब मामूली शइ आहे, इहा तकलीफ़ मामूली आहे। मतां सुभाणे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे जहन्नम में न छॾाए, लिहाज़ा मूंखे तव्हां पाक करियो। वइन्ना हुबला मिन ज़िना, लेकिन कैफ़ियत इहा आहे, ऐं हमला बंदी चुकी आई आहे, मूंखे रजम करे मुकम्मल साफ़ कयो। पा फरमाई था, तूं फिल वक़्तु वापसि वञ, जॾहिं पंहिंजे ॿार खे ॼणी वठी उन खां पोइ तूं अच। हदीस अल्फाज़ आहिनि, अञा ॿार खे ताज़ो ॼणियो आहे, मासूम लफ़्ज़ जिगर खे खणी करे पाण जे अॻियां अचे थी, अल्लाह जे हबीबा मूं ॿार खे ॼणी वरितो आहे, लिहाज़ा हाणे मूंखे गुनाह खां साफ़ करियो। पा फरमाई था, जॾहिं तोखे रजम करे ख़तमु कयो वञे, इन मासूम ॿार जो छा थींदो? इन ते वञ
हत्ता के इहो ग़िज़ा जे क़ाबिल थी चंद महीननि में उन खे ग़िज़ा खाराइण शुरू करे छॾे थी ऐं पाण जे अॻियां वठी अचे थी। उन वक़्त में ॿार जे मासूम ॿार जे मुंहं में मानी जो को टुकड़ो मौजूदु आहे। ऐं अल्लाह जे रसूल तव्हां ॾिसी रहिया आहियो हाणे ही पंहिंजी ग़िज़ा पाण खाई सघे थो, लिहाज़ा मूंखे पंहिंजनि गुनाह मां साफ़ करे। छाजी बिना ते सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन्हनि जी तरबियत अहिड़ी कई आहे जेकॾहिं बहसियत इंसान जे का ख़ामी थी वञे थी, का ग़लती थी वञे थी, अहिड़ी तरह पंहिंजो पाण खे गुनाह खां मुकमल तौर ते साफ़ रखनि था। ऐं सिर्फ़ इहे न आहे, हिकु सहाबी रसूल आहे मदीना शरीफ़ में हलंदे पहिरीं कुफ्र जे दौर में, जाहिलियत जे दौर में कंहिं औरत सां तारुफ़ थियल आहे मदीना शरीफ़ जे गली में, उन सां रूबरू ॻाल्हि करे विझे थो, रूबरू कचहरी करे थो, बिल आख़िर मस्जिद नबी में अचे थो ऐं अल्लाह जे हबीब जे अॻियां अचे थो ऐं अल्लाह जे रसूल तहिरनी तव्हां मूंखे पाक करियो। हालांकि ज़िना न आहे कयो, बस रूबरू कचहरी थी आहे, हालांकि लम्से यद थियो आहे, ज़िना न आहे थियो, लेकिन पाण जे अॻियां अचे थो ऐं अल्लाह जे रसूल मूंखे हिन गुनाह खां पाक करियो। ऐं भाइरो कपिड़े लिबास जे एतबार सां हज़रात सहाबा कहिड़ी तरह पाकीज़गी इख्तियार कंदड़। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु, उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़लीफ़े सानी आहिनि। कैफ़ियत छा आहे? ऐं शहादत जे टाइम ते ज़ख़्मी थिया पिया आहिनि। जॾहिं ज़ख़्मी थियल आहिनि तीमारदारी जे लाइ, बीमार पुरसी जे लाइ साथी जॾहिं पुछण अचनि था, उन्हनि में हिकु नौजवान आहे जंहिं नौजवान जा जेके कपिड़ा आहिनि उहे कपिड़ा वॾा आहिनि, उन जा पांचा लटकियल आहिनि। सैयदना उमर बिन ख़त्ताब उन नौजवान खे घुराइनि था, पा फरमाइनि था ऐं नौजवान पंहिंजे कपिड़े खे दुरुस्त बनाए, इन खे मथे खण ऐं इन कपिड़े खे वॾो न रख, इन में तुंहिंजे लाइ पाकीज़गी बि आहे ऐं तुंहिंजे रब जी रज़ा। ऐं साॻी इहे अल्फाज़ सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खुरैम अल असदी जे बारे में फरमाया हुआ, निअमर रजुलु अल खुरैमुल असदी लौला तूल जुम्मतिही व इस्बाल इज़ारिही। खुरैम इंतहाई बेहतरीन शख्स आहे जेकॾहिं उन जो कपिड़ो ज्यादा लटकियल न हुजे, जेकॾहिं उन जी चादर ज्यादा फड़कियल न हुजे ऐं उन जा वार जेकॾहिं बराबरि हुजनि, खुरैम इंतहाई बेहतरीन शख्स आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि, खुरैम खे जॾहिं इहे अल्फाज़ पे अचनि था, घर में कैंची नमा शइ खणे थो, पंहिंजे वारनि खे बि कटे थो ऐं पंहिंजे सलवार जे कपिड़े खे बि कटे छॾे। छाजी बिना ते उन्हनि जी तज़कियतुन नफ्स, उन्हनि खे जेको सलीक़ो सम्झायो वञे थो फौरन उन शइ ते अमल कनि था। ऐं महिमान नवाज़ी जी कैफ़ियत केतिरे क़दुरु आहे। उहो अज़ीम तरीन वाक़ियो तव्हां यकीनन ॿुधो हूंदो, हिकिड़े बुखायल घर में जंहिंजी कैफ़ियत इहा आहे ॿ शख़्स घर में खाधो खाई न सघनि, मासूम ॿार रोई रहिया हुजनि, खाइण लाइ का शइ न हुजे, लेकिन पूरे इंसानियत जे सरदार सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महिमान अची वञे थो, उन अज़ीम तरीन महिमान खे पंहिंजे घर में वठी वञनि था, मासूम ॿार खे पकल जेका बाहि ते पियल हंडी जो बहानो ॾेई करे उन्हनि खे ख़ामोश कराइनि था ऐं प्यारे हबीब जे महिमान जी महिमान नवाज़ी कनि था। सबूत थिए थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इहो मंज़र इंतहाई प्यारो अची वञे थो, वयूसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। इन जे ज़रिए वही नाज़िल कंदे इन जी तारीफ़ कई वञे। भाइरो सरज़मीन सिंध इन एतबार सां इंतहाई खुशकिस्मत आहे जो इहा सरज़मीन सिंध इस्लाम जा जेके शुआ आहिनि, पहिरीं पहिरीं दौर में इहे इस्लाम जा अज़ीम तरीन शुआ असांजे सरज़मीन ताईं अची पहुता। सैयद अल्लामा इसहाक़ भट्टी रहमहुल्लाह इस्लाम के अव्वलीन नकूश में चंद हवाला बि न आहिनि, जंहिंमें सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे अक़दस में चंद वाक़िया बि सिंध ताईं जे पेश थिया आहिनि। इहो किताब मूंखे न मिली सघियो जंहिं मां वाक़िया करे कढी सघां हा, लेकिन नंदपुर में किताब पढ़ियल आहे, उन में चंद अहिड़ा वाक़िया मौजूदु आहिनि जंहिंमें सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे अक़दस में पाण जा ज़िंदे आहिनि, सिंध में माण्हू अची पहुता आहिनि इस्लाम जी तबलीग जे लाइ। भाइरो हीअ इस्लाम जी अज़ीम तरीन सकाफ़त असां ताईं कहिड़े अंदाज़ में पहुती, असांजे सरज़मीन सिंध ताईं हीअ सकाफ़त कहिड़े अंदाज़ में पहुती। टे तरीक़ा जिन टिन तरीक़नि जे ज़रिए असां ताईं इस्लाम जे अज़ीम तरीन सकाफ़त पहुती। सभ खां पहिरीं जेको तरीक़ो आहे सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु, सैयदना उस्मान गनी, अली मुर्तज़ा, अमीर मुआविया, यज़ीद बिन मुआविया, इन्हनि जे दौरे खिलाफ़त में साहिली जुनूबी ऐं मालाबार जे बंदरगाहनि जे ज़रिए जेके मुसलमान हज़रात सहाबा, ताबीन ऐं तबा ताबीन अची पहुता आहिनि, मुअर्रिख़ीन जे एतबार सां
25 सहाबा कराम हुआ आहिनि जेके सरज़मीन सिंध ते पहुता। सैयदना अब्दुर्रहमान बिन समूरा, सैयदना रबी बिन ज़ियाद ऐं अहिड़ी तरह सैयदना साहिल इब्न अदी अल खज़रजी असक़फ़ी रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन इन खां अलावा 25 सहाबा कराम आहिनि जेके इन पहिरीं 4 ऐं 5 ख़िलाफ़त में संतां पहुता आहिनि ऐं सिंध ताईं इस्लामी शुआ जी पहुचाया। ऐं भाइरो अहिड़ी तरह 48 यानी 50 में 2 खुटल 48 उहे हज़रात ताबईन आहिनि, हज़रात सहाबा जा उहे शागिर्द जिन प्यारे पैगंबर जी तरबियत खे हासिल कयो ऐं ताबीन उहे शख़्स जिन सहाबा किराम सां मुलाक़ात कई आहे। 48 उहे ताबीन किराम आहिनि जिन मां अक्सर जो ताल्लुक़ ख़ुदि सिंध सां आहे ऐं इस्लाम जी इन सकाफ़त खे इंतहाई बहितरीन अंदाज़ में महफ़ूज़ कयो। ऐं भाइरो अहिड़ी तरह 18 उहे तबा ताबईन आहिनि जिन में अबू माशर नजी ताबई आहे, अब्दुर्रहमान सिंधी आहे, मोहम्मद बिन अब्दुर्रहमान देबली सिंधी आहे, यजीद बिन अबी कबशा सिंधी आहे, यानी जो ताल्लुक़ सिंध सां ई आहे। इन हूंदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ऐं प्यारे पैगंबर जे फरामीन खे हज़रात सहाबा ऐं ताबईन खां इन रूबरू वरितो आहे जंहिंजी बिना ते सिंध खे बाबुल इस्लाम चयो वञे। भाइरो ही दौर उहो दौर आहे जंहिं दौर जे मुतालिक़ सैयदना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाइनि था खैरुल कुरूनी करनी सुम्मल लज़ीन यलूनहुम सुम्मल लज़ीन यलूनहुम सुम्मल लज़ीन यलूनहुम। पा फरमाइनि था दौरनि में बहितरीन दौर मुंहिंजो आहे, उन खां पोइ हज़रात सहाबा जो, ताबईन जो, तबा ताबईन जो इंतहाई बहितरीन तरीन दौर आहे। ऐं इन दौर में हज़रात सहाबा, ताबईन ऐं तबा ताबईन असांजे हिन इलाइक़े ते पहुचनि। ऐं ॿिए नंबर ते मकरान, लसबेला, बलोचिस्तान, सजस्तान जे इलाइक़नि जे ज़रिए सरज़मीन सिंध ताईं जेको ॿियो काफ़िलो अची पहुचे थो, इंतहाई मशहूर वाक़ियो आहे। 92 ऐं 93 हिजरी जे शुरू में, 92 जे आख़िर में ऐं 93 जे शुरू में मोहम्मद बिन कासिम असक़फ़ी रहमहुल्लाह जे ज़रिए इस्लाम जो अज़ीम तरीन काफ़िलो जेको सरज़मीन सिंध ताईं पहुचे। जेकॾहिं इस्लाम जी तारीख़ खे ॻोल्हे करे ॾिसूं, अब्दुल्ला बिन नबिनान, साल बिन तुफ़हा, मोहम्मद बिन कासिम असक़फ़ी रहमहुल्लाह इस्लाम जा उहे अव्वलीन पहरेदार जॾहिं सरज़मीन सिंध ते अची पहुचनि था, उन्हनि जी पहिरीं जेका अव्वलीन तरजीह आहे उहा तरजीह इहा आहे इंसानियत खे, इंसान खे इंसानियत जा गुण सम्झाया वञनि, उनखे मुस्लमान बनायो वञे ऐं दावत तौहीद उन ते रखी वञे। भाइरो इन सन 92 हिजरी ऐं 94 हिजरी में असां मुस्लमाननि जे लाइ हिकु इंतहाई बहितरीन सबक़ मौजूदु आहे जंहिं दौर में मोहम्मद बिन कासिम असक़फ़ी रहमहुल्लाह सरज़मीन सिंध में दाख़िल थिया आहिनि ऐं फातिह सिंध आहिनि, बाबुल इस्लाम जंहिंजी बिना ते हिन सिंध खे लक़ब अची मिले थो। असां ज़रा वीचार करे ॾिसूं, उन वक़्त में मोहम्मद बिन कासिम जेका दावत पेश कई आहे उहा दावत कहिड़ी शइ ते आहे, जॾहिं त कैफ़ियत इहा आहे इमाम अइम्मा इकराम जेके अञा पैदा बि न आहिनि था, सिर्फ़ इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह आहिनि जेके 80 हिजरी में पैदा थिया आहिनि। सन 92 जे एतबार सां गोया कि 12 साल जा नाबालिग ॿार आहिनि, यानी अइम्मा इकराम जी तक़लीद त छा, पर अइम्मा इकराम जो अञा वजूद ई न आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह 12 ऐं 13 साल जा ॿार आहिनि जंहिं टाइम ते मोहम्मद बिन कासिम सरज़मीन सिंध में दाख़िल थिए थो। मकरान खां मुल्तान, बनून, बल्कि लाहौर ताईं जा आसार मौजूदु आहिनि। अॼु बि इंसान जेकॾहिं रस्ते ते मुल्तान जी साइड ते वञे थो, इहे जेके खजनि जा वण आहिनि, बाग़नि जा बाग़ आहिनि, अरबनि जे वजूद जो अजब वारे दलील आहे। असां वेही करे वीचार करियूं और इस्लाम जी पहिरीं सदी में मोहम्मद बिन कासिम कहिड़ी शइ जी दावत ॾिनी, दावत जेका पेश कई आहे उहा कहिड़ी शइ जी, यकीनन ख़ालिसतन क़ुरान हदीस जी, छाजी बिना ते अञा तक़लीद जो रुझान कंहिं दुनिया जे तसव्वुर में मौजूदु न हो। भाइरो इहो मुबारक दौर हो जंहिं दौर में सरज़मीन सिंध में इल्म जो हिकु इंतहाई बहितरीन रुझान क़ाइमु थी चुको हो। जेकॾहिं इस्लाम जी तारीख़ खे ऐं सिंध जी तारीख़ खे असां ॻोल्हे करे ॾिसंदासूं, असांखे अनोखा वाक़िया ऐं हैरत ज़दा वाक़िया मिलंदा। सरज़मीन सिंध इस्लाम जे एतबार सां कहिड़ी तरह अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन खे मुबारक बनायो आहे ऐं छा कैफ़ियत आहे जंहिंजी बिना ते हिन खे बाबुल इस्लाम चयो वञे। भाइरो जेकॾहिं इल्मी एतबार सां अॼु बि तारीख़ मौजूदु आहे, अल्लामा बुरादरी फतूहुल बुल्दान में लिखियो आहे, देबल और देबल
जेको उन वक्त में एक मशहूर तरीन शहर है इमाम अली बिन मूसा दैबली असिंधी रहमुल्लाह जी जेका जामिया है लिखे तो मुझे नजदीक दुनिया में दिमश्क के करीब तरीन या इंतहाई अजीम तरीन जामिया है। बे नंबर ते मंसूरा जेको खलीफा है अब्बासी जो सानी खलीफो बो खलीफो है अबू जाफर मंसूर के तरफ वह निस्बत है अल्लामा बिन खल्दून उन्हें के बगदाद सानी अल्लामा मक़दसी उन्हें के दिमश्क तस्वीर निया है जै दौर में मुहद्दिसीन जो राजा है जै दौर में दुनियावी पूरे लेवल ते इल्मी अंदाज में वड़ा हल्का लगंदा हुआ और ये दौर में सिंध के करे दिमश्क तस्वीर नहीं वने पी ऐं करे बगदाद सा तस्वीर नहीं वने ऐं भाइरो सिर्फ एतरे कदर ना है अल्लामा इब्ने बतूत रहमहुल्लाह सफरनामे इब्ने बतूत में लिखे थो आऊं जने दुनिया जो सैर कंदे कंदे सरजमीन सिंध ते पहुंचा थो इल्मी कैफियत या है सरजमीन सिंध में जेके धराड़ आहिनि उहे धराड़ अरबी ॿोली ॻाल्हाए रहिया छाजी बिना ते उन्हनि में एतिरो रुझान अची चुको हो घर घर में इल्मी कैफियत या है जेके धराड़ शख्स आहिनि उहे धराड़ अरबी ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ मूंखे हुननि जे अरबी मां लॻो हिते इल्म इंतहाई ज़्यादा ऐं भाइरो जेकॾहिं तसानीफ़ खे ठो वञे अॼु उहे इल्मी तसनीफ़ूं अइम्मा इकराम जे नज़दीक मौजूद आहिनि अॼु उहे तसनीफ़ूं लाइब्रेरियुनि जो सिंगार मौजूद आहिनि असां ॾिसी सघूं था असांजे हक़ीक़ी सकाफ़त इस्लाम जी सकाफ़त असांजे असलाफ जी सकाफ़त जेका असल है उहा कहिड़े अंदाज़ में आहे अगरचे असांजे क़ौम खे इहा ख़ुशबख़्ती मुयसर थी न सघी जो प्यारे हबीब जे रूबरू वेही करे हज़रत सहाबी बणजण जो शरफ़ बख़्शियो लेकिन छा है उन्ही जे बाद हिफ़्ज़ हदीस जे लाइ ऐं हदीस के जमा करण जे लाइ जेतिरे क़दर अजम जो किरदार है अजमियन जो किरदार है शायद एतिरे क़दर अरबियन जो किरदार न हुजे कुतुब सित्ता यानी सही बुखारी सही मुस्लिम अबू दाऊद तिरमिज़ी नसाई इब्न माजा इन्हनि मां अक्सरियत जेके मुसन्निफ़ीन आहिनि उहे घणा मुसन्निफ़ीन अजमी आहिनि न कि अरबी आहिनि ऐं इन खां ज़्यादा जेका ख़ुशी जी ॻाल्हि आहे कुतुब सित्ता ते यानी इहे 6 किताब उन खां अलावा मुस्नद अहमद बिन हंबल शरह नुख़बतुल फ़िक्र शरहुल कदीर इन्हनि ते जेको शरह लिखण वारो ऐं जेके आइम्मा जेके 7 किताब आहिनि इन्हनि ते शरह लिखण वारो उहो अबुल हसन अमादुद्दीन मोहम्मद बिन अब्दुल हादी असिंधी आहे लाइब्रेरियुनि जे अंदरि अॼु बि रौनक मौजूद आहे सही बुखारी जे हाशिए खे खोले करे ॾिसो मुस्लिम जे हाशिए खे खोले करे ॾिसो अबू दाऊद तिरमिज़ी जे हाशिए खे खोले करे ॾिसो नसाई मुवत्ता मां मालवी हाशिए खे खोले करे ॾिसो मुस्लिम अहमद जे हाशिए खे खोले करे ॾिसो जेके इन ते हाशा ऐं शरह लॻाइण वारा आहिनि अबुल हसन मोहम्मद बिन अब्दुल हादी असिंधी आहिनि ज़रा तव्हीं वीचार त करियो असांजे असलाफ इल्म खे केतिरे क़दुरु अहमियत बख़्शी ऐं भाइरो उन्ही जे बाद अबुल हसन सगीर जे नाले सां इंतहाई मशहूर आहिनि जेके संदन शागिर्द आहिनि ऐं सन 12 सदी हिजरी में अल्लामा मोहम्मद हयात सिंधी रहमहुल्लाह जेकॾहिं उन्ही जे अज़ीम तरीन किरदार खे ॾिसे उन्ही जो बि इंतहाई अज़ीम तरीन किरदार आहे उन्ही दौर में जेके मशहूर तरीन आइम्मा इकराम आहिनि जंहिंमें अल्लामा मोहम्मद बिन इस्माइल असनानी रहमहुल्लाह अल्लामा मोहम्मद बिन अब्दुल वहाब अस्सक़फ़ी रहमहुल्लाह यानी आइम्मा तरान जेके अज़ीम तरीन आइम्मा इकराम आहिनि अल्लामा मोहम्मद हयात सिंधी रहमहुल्लाह उन्हनि जा उस्ताद आहिनि ऐं सिर्फ़ एतिरे क़दर न इंडिया में दिल्ली में शेख मोहम्मद फ़ाखिर अज़ाहिर रहमहुल्लाह जेके सरेआम अहल हदीस ऐं अहल हदीस जे दावा जी बिना ते उन्हे खे दिल्ली जे जामे मस्जिद में वॾे रहमान आमीन चवण जी बिना ते उन्हे खे जेल में मोकिलियो वञे थो ऐं सरेआम पंहिंजी दवा खे ज़ाहिर करे थो मां अहल हदीस है में दगारा नशुना सैम सद शुक्र के दर मजहब मां हीला वफनफ नीस्त जायरा अज कशकोले अहले राय न तमा लुकमे खुर्द बरसरे खाने रसूल मामा नहीं ममा फरमाइन था असांजे कॾहिं ज़हन में इहा ॻाल्हि आई ई कोन्हे प्यारे पैगंबर जे फरमान खे छॾे करे कंहिं ॿिए जे फरमान खे असां तरजीह भाइरो अहिड़ी तरह बाबुल इस्लाम सिंध में इस्लाम जी सकाफ़त जेका 3 तरीक़े सां पहुचे थी उहा 3.5 सदियुनि खां पोइ हिकु टे अंदाज़ में ही उहो दौर आहे जंहिं दौर में जेका अरबी हुकूमत आहे अरबनि जी हुकूमत तक़रीबन ख़तम थियण जे क़रीब आहे या ख़तम थी चुकी ऐं उन खां पोइ जॾहिं मुख़्तलिफ़ क़ौमूं जंहिंमें गौरी गज़नवी
सादी लोधी ऐं मुख़्तलिफ़ क़ौमनि जे ज़रिए जॾहिं हुकूमत अचे थी ऐं यकीनन हाणे इस्लाम खे 350 साल बणिजी चुका आहिनि। इन 350 साल जे तफ़सीली अरसे में इस्लाम ऐं मिलावट जो हुजणु इंसान जी फितरत आहे ऐं उन दौर में तक़लीद जो हिकु इंतहाई तफ़सीली रुझान बणिजी चुको। शाह वलीउल्लाह रहमहुल्लाह पंहिंजे हिकु माया नाज़ ऐं अज़ीम तरीन किताब में इहे हवाला पेश किया आहिनि। वो इस्तिग़ालुहुम बिइल्मिल हदीस क़लीलुन जिद्दा, यानी 3.5 सदी खां पोइ जॾहिं चीअं दौर में इन हिंद ऐं सिंध में इस्लाम पखिड़िजे थो, उन्हनि में घणा उहे शख़्स आहिनि जेके तुर्कियुनि नस्ल आहिनि, काफ़ी अहिड़ा शख़्स आहिनि जेके अफ़गानियुनि नस्ल आहिनि, काफ़ी उहे शख़्स आहिनि जिन जो ताल्लुक़ ईरान सां आहे, इराक सां आहे। जॾहिं उहे हिंद ऐं सिंध में अचनि था, उन्हनि जे अचण खां पोइ इल्म हदीस कुझु घटिजी वियो ऐं जेका तक़लीद आहे उन जो रुझान इंतिहाई ज़्यादा बणिजी ऐं रुझान एतिरे क़दुरु बणिजे थो। हिकु जॻह ते लिखनि था वदब्बत तक़लीद फी सुदूरिहिम दबीबन नमल वहुम ला यालमूना, आहिस्ता आहिस्ता उन्हनि जे सीननि में तक़लीद ॼमाईंदी वई ऐं इल्म हदीस खां पोइ हिते थींदा। तारीख़ जे एतबार सां ऐं ॿ वाक़िया तव्हांजे साम्हूं रखां। इन दौर में माण्हू कहिड़ी तरह आस्ते आस्ते इल्म हदीस खां पोइ ते हटी करे इल्म राय खे तरजीह ॾियणु लॻा। शेख शमसुद्दीन तुर्की जॾहिं अलाउद्दीन खलजी रहमहुल्लाह जे दौरे ख़िलाफ़त यानी 8 सदी हिजरी में जॾहिं हिंदो सिंध जो सैर करे थो, सुल्तान अलाउद्दीन सां मुखातिब थी करे अल्फाज़ चवे थो, मूंखे इंतिहाई ॾुख थियो आहे तुंहिंजे दौरे तुंहिंजे हुकूमत जे हूंदे हिन मुल्क में प्यारे पैगंबर जे फरमान खे का अहमियत ऐं इज़त ई न आहे ऐं अइम्मा इकराम जे फरामीन खे हेतिरे क़दुरु इज़त आहे। ऐं अहिड़ी तरह सुल्तानुल औलिया निज़ामुद्दीन इन जो हिकु इंतिहाई तफ़सीली वाक़ियो आहे। शेख गयासुद्दीन तग़लुक इहो साॻी 8.5 हिजरी सदी खां पोइ जो वाक़ियो आहे। उन दौर में मसइले सिमाए मौत यानी आया मोर जेके उहे ॻाल्हि खे ॿुधनि था या न, इन ॻाल्हि ते बास छिड़े थो। जॾहिं सुल्तानुल औलिया निज़ामुद्दीन जंहिंजो अक्सर कुझु ताल्लुक़ रफ़ुल दैन सां ऐं काफ़ी अहिड़े मामलात सां आहे, जॾहिं पंहिंजे क़ुरान हदीस मां दलाइल खे पेश करे थो, साम्हूं जेतिरा बि अइम्मा इकराम आहिनि, उलमा आहिनि, उहे ख़ामोश थी रहनि था ऐं बिल आख़िर जवाबु इहो न वञे थो दर शहर मां असांजे शहर में इन राय इन हदीस जे बजाए राय खे ज़्यादा तरजीह ॾिनी वेंदी आहे। लिहाज़ा जेकॾहिं दलील ॾियणो आहे हदीस जो न, क़ुरान जो न, बल्कि कंहिं फ़िक़े जे ज़रिए असांखे क़ाइल भाइरो इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे थी। इन दौर खां पोइ कहिड़ी तरह आहिस्ता आहिस्ता असां इल्म हदीस खां दूर रहियासीं, लेकिन भाइरो हर टिनी दौर में इस्लाम जी तहज़ीब असांजे दिलनि में समायल रही। उहा अख़ुवत, मुआसात, हमदर्दी, मेहमान नवाज़ी हिन क़ौम जो इंतिहाई अज़ीम तरीन शार बंदी करे रहियो। इन इस्लाम जी तहज़ीब में जेका हिन क़ौम खे हिकु ख़ुशबख़्ती हासिल आहे, उहा इहा आहे मुंहिंजी क़ौम शुरूआती दौर में इंतिहाई दीनदार बंदी करे रही आहे, जंहिंजी सिंधी टोपी हिकु वादे निशानी आहे। दुनिया जहान में माण्हू पंहिंजे सकाफ़त जे लाइ मुख़्तलिफ़ चादरूं बनायूं आहिनि, मुख़्तलिफ़ पाजामा, मुख़्तलिफ़ अंदाज़ में, लेकिन असलाफ़ जॾहिं सिंधी टोपी बनाई आहे उन में महराब जी जॻह छॾियल आहे, सजदे जे लाइ जॻह छॾियल आहे। इहा सिंधी टोपी मुंहिंजे लाइ हिकु वादे दलील आहे असांजा असलाफ़ मुत्तक़ी परहेज़गार ऐं इंतिहाई नेक निमाज़ी। ऐं भाइरो इन सां गॾोगॾु मेहमान नवाज़ी इंतिहाई बहितरीन शिआर। हिन क़ौम मेहमान नवाज़ी कई आहे, मुहाजिरीन सां उख़ुवत कई आहे, हमदर्दी कई आहे। इहा शइ हिन क़ौम जे अंदरि हमेशह सरे फ़ारस बंदी करे रही आहे। लेकिन छा आहे हिकु मसनूई अंदाज़ में, हिकु बनावट जे अंदाज़ में असांजी क़ौम खे हिकु ग़लति सकाफ़त जे तरफ़ झकियो वञे थो। असांजे अखियुनि खे बंदि करे हिन क़ौम खे सकाफ़त अंदाज़ में सम्झाई वञे थी। हालांकि सिंध जी क़ौम में गैरत, हमीयत केतिरे क़दुरु आहे। अञा 50 साल पुराणी जी ॻाल्हि उहे वॾा मौजूदु हूंदा, उन्हनि खां पुछी करे ॾिसो को नौजवान जेकॾहिं कंहिं घटी मां लॻंदो हो, कहिड़ी तरह पंहिंजे मथे खे बंदि करे ऐं कहिड़ी तरह कंध खे झुकाए करे उहो हलंदड़ हूंदो हो। असांजे गुज़िरियल दौर में उहे वाक़ियात अञा विसरा ई न आहिनि। हिक ॿिए सां हमदर्दी, मेहमान नवाज़ी, खाराइण पीआरण, खिलाइण मुर्कनि जा वाक़िया अञा विसरा ई न हूंदा। लेकिन छा आहे हिन वक़्तु सकाफ़त सम्झाई वञे पई उल्ट जे अंदाज़ में। जेका न्याणी असांजे घर ताईं महदूद हुई, जंहिं न्याणी खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त प्यारे पैगंबर इस्लाम तरबियत ॾिनी आहे, जेका इस्लाम जी सकाफ़त मुंहिंजे क़ौम ताईं हिन अंदाज़ में पए थी, इन न्याणी खे घर में रखणो आहे।
अॼु उन्ही खे असां मसनूई सकाफ़त जो नालो ॾेई करे रोड ते पहुचायो आहे, उन्हनि जे ॾुंडनि खे ज़ाहिर करे छॾियो आहे, उन्ही जे पोती खे कुलनि में लॻाए करे ऐं गुज़िरियल 2 साल जेके पहिरीं फोटू आया उन्ही जे मथे ते रव जे बिजाए पटको वधाए करे माण्हुनि खे सम्झायो वञे पियो पटको हाणे औरत जो राज आहे, तूं चूड़ियूं पाए करे पंहिंजी ज़िंदगी बसर कर। भाइरो, इहा इस्लाम जी सकाफ़त न आहे। मसनूई चइजी सघिजे थी, मन घर थी सघिजे थी, हथादू थी सघिजे थी, लेकिन इस्लाम जी सकाफ़त ई आहे जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त प्यारे पैगंबर असांखे सोने अंदाज़ में सम्झाई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे अल्लाह सुब्हानहू तआला असांखे दीनदार बनाए, असांजी असली सकाफ़त यानी इल्म सां गहरी मोहब्बत, इल्म हदीस सां गहरो ताल्लुक, इल्म सां गहराइयत, कुरान करीम सां गहरो ताल्लुक ऐं हदीस सां जेको गहरो ताल्लुक आहे, शर अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे नसीब फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दावाया अनिल हम्दुलिल्लाह।